नाज़रीन, ठुल में आबादगारनि ऐं जदोजहद एक्शन कमेटी पारां पाणी खोड़ खिलाफ़ रैली कढी धरणो हयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो यासिर कंडराणी पंहिंजी रिपोर्ट में। बिल्कुल सिंध के बेन इलाक़नि जी ठुल में भी पानी के खोट खिलाफ़ आबादगारनि ऐं जदोजहद एक्शन कमेटी पारां म्यूनिसिपल कमेटी ठुल का एक एहतिजाजी रैली कढी करे प्रेस क्लब ठुल जो एहतिजाजी धरणो लगायो है। इन हवाले से असीं मौजूद अगवान से ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा 15-20 ॾींहं अञा ही चवनि पिया त सिंध के पानी पोइ मिलंदो, बाद में मिलंदो। हाणे 15-20 ॾींहं पानी बाद में मिले थो त इन जो मतिलबु इहो आहे त ही सिंध सॼी हाणे भी ॾिनियूं आहिनि, पर असीं कॾहिं बि था न कयो आहे। उन जे करे हमेशह ज़्यादती थींदी रही आहे। पर हिन साल सिंध सां इहे कलूरनि जो ज़मीननि जो पाणी त पंहिंजी जॻह ते रहियो, पर ख़ासि शहरनि में जामशोरो खां वठी हैदराबाद खां वठी नवाबशाह खां वठी जैकाबाद ताईं पाणी पीअण लाइ कोन्हे। हर साल सिंध तां इहो असरु कयो थो वञे। जॾहिं मुकमल पाणी पंहिंजी पूराई करनि था, पोइ था चवनि असांजो जॾहिं सारियुनि जो फसल पूरो थी थो वञे, ॿिच छड़ी ॾियनि था, पोइ था चवनि सिंध में पाणी, पोइ सिंध में चए ॿोॾ हाणे, पोइ ग़रीबनि जा घर बि ॿुॾनि था, शहर बि ॿुॾनि था। असांजो ज़रई आबादगार, छो त असांजी सॼी ज़रई आबादी में आहे। असां परेशान आहे, असांजो आम माण्हू परेशान आहे, असांजा मिसकिन ग़रीब माण्हू पाणी पीअण जे लाइ परेशान आहे। जेको पंहिंजो जेल में लिंक कयलु ठाहियूं, कॾहिं जेको आहे पंहिंजो ॿियो को ठाहियूं, अॼु वरी डैम ठाहे करे सिंध खे सुकाइण चाहिनि था। असांजो इहो मुतालबो आहे त सिंध दरिया खे जेको पंहिंजो छोड़ कयो वञे ऐं सिंध जे ज़मीनुनि खे बचत थियण खां बचायो वञे। सिंध खे पाणी ॾिनो वञे। सिंध जा मारूड़ा पाणी ढुक खां सिकी रहिया आहिनि। सिंध जा बचड़ा, सिंध जा माल पाणी लाइ मरी रहिया आहिनि। इन जे लाइ सिंधी पाणी खे फौरन बहाल कयो वञे। सिंध खे बंजर बनाइण छॾे ॾियो। ॿिए सूरत में सिंध जा इलाही पुट सिंध ऐं पंजाब जे बॉर्डरनि ते धरणो हणी करे सभु रस्ता जाम करे छॾींदा। मुसलसल सां सिंधी क़ौम सां पाणी जे मसइले ते ज़्यादती कई पई वञे। ऐं हाणे वरी ताज़ो पाणी बंदि करे इंसाननि जे मथां, सिंधी अवाम जे मथां हिकु ज़ुल्म कयो थो वञे। असांजा MP MNA या मथियां जेके इन ॻाल्हि ते आख़िर ख़ामोश छो आहिनि, अञा ताईं ॿिज बि न पोखे सघिया आहियूं। कॾहिं पाणी ईंदो, कॾहिं ॿिज पोखींदासीं, कॾहिं असांजूं ज़मीनूं आबाद कंदूं। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडराणी, द TV न्यूज़ ठुल।